कहीं जी दिल ना है माँ जी दिल जहिड़ी दुनिया में भी का भी दिल ना है। एक 16 साल जो छोकरो पंहिंजी प्यारी माँ खां पुछे थो, अम्मा ओ अम्मा जॾहिं मां 18 साल जो थी वेंदुसि त तूं मुंहिंजी सालगिरह जे मौके ते मूंखे कहिड़ो गिफ्ट ॾींदी? मां पुट ॾांहुं निहारे चयो, पुट जॾहिं तूं 18 साल जो थींदे तॾहिं तूं पंहिंजी अलमारी खोले ॾिसजांइ त उन में तुंहिंजो गिफ्ट मौजूदु हूंदो। हींअर ॿुधाईंदसि त गिफ्ट जो मज़ो ई ख़राबु थी वेंदो। कुझु ॾींहं खां पोइ छोकिरो बीमार थी पियो। हुनखे इस्पताल खणी विया। घणी जांच पड़ताल खां पोइ डॉक्टरनि ॿुधायो हुनजी दिलि में सुराख आहे ऐं ही मुश्किल सां 2 महीना ई ज़िंदा रही सघंदो। अमर जॾहिं इहो ॿुधो त ज़ारूं कतार रोअण लॻी ऐं पुट जे निरड़ ते चुमियूं ॾींदे रही ऐं छोकिरे जो इलाज हलंदो रहियो। 2 सालनि ताईं इलाज हलियो। उन खां पोइ ठीक थी घर पहुतो त हुनखे ख़बर पई त हुनजी माउ हाणे हिन दुनिया में न आहे रही। छोकिरो ॾाढो रोअण लॻो। हुनखे माउ जी ॻाल्हि यादि आई ऐं जल्दी वञी अलमारी खोले छा ॾिसे त हिकु गिफ्ट पियो आहे जंहिंजे अंदरि हिकु पर्ची ते लिखियलु आहे त मुंहिंजा जिगर जा टुकड़ा, जेकॾहिं तूं ही पर्ची पढ़ी रहियो आहीं त तूं बचड़ा बिल्कुलु ठीकु हूंदे। तोखे यादि आहे जॾहिं तूं बीमार थी पियो हुएं त डॉक्टरनि ॿुधायो हो त तुंहिंजी दिलि में सुराख आहे। ॿ ॾींहं तुंहिंजे लाइ आउं ॾाढी रुनी हुयसि ऐं मूं फ़ैसिलो कयो हो त मां तोखे पंहिंजी दिलि ॾेई तोखे ज़िंदगी ॾेई वेंदसि ऐं तोखे तुंहिंजी 18 सालगिरह जे मौके ते मुंहिंजा जिगर मूं तोखे पंहिंजी दिलि गिफ्ट करे ॾिनी आहे। हिकु माउ ॾिसो पंहिंजे पुट लाइ